द सिंधुवर्ल्ड.com की पेशकश। सिंधियत जा सूरमा सिंधी साहित्यकार। सिंधी भाषा लाइ साल 1971 में कविताउनि जे दीवान कुमाच वास्ते साहित्य अकादमी अवार्ड हासिल करण वारे सतें सिंधी साहित्यकार कृष्ण सुंदरदास वछाणीअ जो जनम 25 फरवरी 1932 ते लालकाणो सिंध में थियो हो। 15 सालनि जी उमिरि में भारत लॾे अचण वारे हिन साहिब BA पास करण खां पोइ बाबा एटमिक रिसर्च सेंटर मुंबईअ में नौकरी करण सां जीवन जी शुरूआति कई। राही तखल्लुस वारे कृष्ण वछाणीअ जे अदबी सफ़र जी शुरूआति अख़बारुनि में छपजण वारियूं कहाणियूं लिखण सां थी। संदन कहाणियुनि जो पहिरियों किताबु लुर्क ऐं मुर्क 1956 में छपजियो। बेमिसाल अदबी सलाहियतुनि जे धणी कृष्ण राही साहिब खे नस्र ऐं नज़्म सिर्जन में यकसा महारत हासिल हुई। अटकल 5 ॾहाकनि जे अदबी सफ़र दौरान हिन अदल किन रसालनि जे एडिटर तौरु पिणु कमु कयो। साहित्य जी परख ऐं छंड छाण करण वारनि जो आम रायो हुओ त कृष्ण राहीअ जी रचनाउनि में सिंधी लोक कला जी खुशबू ऐं खूबियूं समायल आहिनि। सिंधू नदीअ खे सदा यादि रखण वारे कृष्ण राही साहिब जो 6 अप्रैल 2007 ते सुर्गवास थियो। सिंधियत सुहिणी रहे। वधीक जानकारीअ लाइ द सिंधुवर्ल्ड.com। मां SP सर, गांधीनगर, कोल्हापुर।